अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भली कार यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, PTI जी गवर्नमेंट वञण खां पोइ यको गवर्नर जेके सिंध इमरान इस्माइल साहब हुया त उन्हनि त इस्तीफ़ो ॾेई छॾियो हुयो। पोइ यको सीट ख़ाली पई, यको सम्झ में न पियो अचे। नसीम जलील जूं ॻाल्हियूं आयूं पर वरी पोइ उहो न थी सघियो। पोइ कहिड़ी बि वजूहात हुयूं, पर पोइ हाणे चवनि था त कामरान टिसोरी अलाए केरु आहिनि, कामरान टिसोरी साहब जेके आहिनि उहे गवर्नर सिंध हूंदा। हाणे तव्हां सिंध में रहो था, कामरान नथा सुञाणी। ऐं ॿुधायां था घणी डेग जी मूंखे ख़बर न आहे त, पर चयो वञे थो त साईं कारोबारी माण्हू आहे। साईं जिन जो जेको टसोरी साहब जो ज़िक्र फ़िक्र मूं ॿुधणु शुरू कयो, मुशरफ साहब जो जेको दौरु हो, जेको शुरू वारा साल हुआ जंहिंमें अञा सिविलियंस न आया हुआ, त मतिलबु आया त हुआ मोहम्मद मियां सूरो ई, लेकिन अञा इलेक्शन न थिया जेके चइजे। त टसोरी साहब जो ज़िक्र फ़िक्र थियो त ही को कारोबारी माण्हू आहिनि, को सोनारे जो कमु आहे, ॿियो आहे, टियों आहे। पोइ तमामु घणी शोहरत टसोरी साहब खे मिली जॾहिं अरबाब ग़ुलाम रहीम साहब चीफ मिनिस्टर थिया, त ही दस्ते राज़ मतिलबु हिकिड़ो CM हाउस में हिते हुते टसोरी साहब जा ज़िक्र फ़िक्र तमामु शदोमत सां ॿुधायो विया। ऐं सवाल उथंदा त भई अरबाब साहब त चए थो त भई ही ॾियण वठणु सभु शयूं जेको सियासत में हूंदो आहे ग़लति ॻाल्हि आहे। पोइ टसोरी साहब कहिड़े खाते में आहे, कंहिंजे कोटा में आहे, त पोइ कुझु माण्हू चवंदा कंहिं ॿिए जे कोटा में आहे। ख़ैर अरबाब साहब पाण उन कोटा में हो, लेकिन टसोरी साहब बि उन कोटा में हो, घणो ज़िक्र फ़िक्र उन महिल थियो। पोइ टसोरी साहब चयो त साईं, पोइ जॾहिं अरबाब साहब हेॾे होॾे थिया त पोइ फंक्शनल लीग में शामिलु थी विया ऐं तमामु वेझा रहिया पीर साहब, हाणोके पीर साहब सां। पोइ हिते ॻाल्हि न खुटी, पोइ अॻिते किसो हलियो त पोइ MQM जॉइन कयो। MQM में फारूक सत्तार खेसि वठी आयो, को टिकट जो आसरो ॾेई करे। उहो टिकट न मिली टसोरी साहब खे, त पोइ फारूक सत्तार बि निकितो ऐं टसोरी साहब बि निकितो। पोइ थियो इहो जो फारूक सत्तार त ॿाहिरि ई रहिजी वियो, टसोरी साहब वापसि इन थी वियो। त तव्हां ताज़ो कुझु ॾींहं पहिरीं, हफ़्तो 15 ॾींहं पहिरीं ख़बरूं ॿुधियूं हूंदियूं त MQM पाकिस्तान में ॾाढा इख़्तिलाफ़ थी पिया आहिनि। ऐं इख़्तिलाफ़ इहे ई आहिनि त भई तव्हां कामरान टसोरी खे ई पैराशूट ते लथो आहे, हिन खे तव्हां डायरेक्ट डिप्टी कन्वीनियर MQM जी पोज़ीशन में कीअं ॾेई छॾियो आहे। पोइ मूंखे कंहिं ॿुधायो त MQM वारनि ग़ैबी क़ुवतनि ऐं ताक़तनि सां हुननि हिननि खे चयो, अलाए MQM वारनि हिननि खे चयो त बाबा हाणे फोकल पर्सन आहे टसोरी साहब, त MQM हा असीं बि टसोरी साहब सां ॻाल्हाईंदासीं, तव्हां बि टसोरी साहब सां हिकिड़ो राब्ते जो ताकी को फ़ुक़दान पैदा न थिए। त टसोरी साहब वरी हिन हवाले सां हींअर हफ़्तो 10 ॾींहं पहिरीं मशहूरु थियो, 15 ॾींहं पहिरीं उछतो गवर्नर सिंध। सो यासिर जेको इतफ़ाक़ आहे, छंछरु ॾींहुं पाण अञा टसोरी साहब जो ऐलान न थियो त पाण ई ॻाल्हाए पियो त हीउ सिंध सूबो अहिड़ो आहे ऐं बलूचिस्तान हिन में जेको वणे थिए हिते, मतिलबु कंहिंखे बि कुझु बि को बि कुझु बि थी सघे थो। ऐं हिन सूबे ते सभु कुझु जाइज़ आहे, हिन सूबे में हर कमु जाइज़ आहे, हर कमु कार आहे। हिते केरु का झलपल सिंध में न थींदी आहे त यार को ईअं न थिए यार, सूबे जो गवर्नर आहे, सूबे जो चीफ मिनिस्टर आहे, फलाणा सिंध में। त ऐं ॿी ॻाल्हि जेका टसोरी साहब सां, छाकाणि मूंखे हैरत थिए थी त चयो वञे थो त भई मुख़्तलिफ़ फोर्सिस जेके आहिनि हू न्यूट्रल आहिनि ऐं सियासत सां वास्तो न आहे। त टसोरी साहब छा पंहिंजे मुंहुं आयो आहे छा? MQM में एॾो इत्तेफ़ाक़ थी वियो। MQM जंहिंमें शदीद तकरारी बणियल कामरान टसोरी जेको आहे, उहो छा MQM जी इतफ़ाक़े राय सां मुतफ़क़ा उम्मीदवार न आहे। बसि चयो वियो त ठीकु आहे, गवर्नर ठाराइणो अथव त हिनखे ठाराए वठो, न त घरु वेठा हुजो। त हुनखे पहिरीं डिप्टी कन्वीनर ठाहियूं ऐं तव्हां ॾिसो त वरी हाणे MQM त गवर्नर थी वियो आहे, त टेक्निकली त MQM छॾणी पवंदसि, पर MQM जो नुमाइंदो थी वियो, वरी गवर्नर हाउस में वेहंदो। कामरान टसोरी छा जो MQM जो नुमाइंदो? बड़ी ॻाल्हि आहे। MQM वारनि खे हिकिड़ो जेको आहे न, उहो चयो त बड़ी ख़ुशि रहो त तव्हांजे पार्टी मां असां वरितो आहे हिकिड़ो गवर्नर, उहो ॾिनो पोइ वरी वरितो। हा, सो ॻाल्हि इहा आहे त हिन सूबे सां सभु कुझु जाइज़ आहे ऐं हिन सूबे में का बि शइ जेका आहे उहो हिते को हैरत करण ई अजाई आहे। बसि सही आहे, थींदा रहंदा आहिनि इहे, असां वटि मिसालूं जाम मिलंदियूं रहंदियूं आहिनि, छा था करे सघूं। ऐं सभु हिन सूबे जी ॻाल्हि निकिती त हेॾो सारो थरकोल प्रोजेक्ट ते अॼु प्राइम मिनिस्टर शहबाज़ शरीफ़ जेको आहिनि उहे तारीफ़ुनि जा पुल ॿधे विया आहिनि। हू चवनि था त माना असांजे थर जे कोले खां 300 सालनि ताईं बिजली ठाहे सघूं था, चाहियूं त पूरे मुल्क में बिजली एनर्जी ठाहियूं, असां कोशिशि कंदा 10 रुपया जी बिजली थी पए, हूअं असांखे 35 रुपया बिजली पवंदी आहे।
हाँ 10 रुपए यूनिट बिजली त पवंदी अगरि कोयलो साड़े करे बिजली ठाहीसीं ऐं पर हिन में 2 सवालात आहिनि। हिकिड़ो सवाल जेको आहे उहो मुक़ामी सतह जो आहे, हिकिड़ो सवाल बैनुल अक़वामी सतह जो आहे थर जो कोयलो, पर हिन सां 2 शयूं जुड़ियल आहिनि। हिकिड़ो त ख़ुदि थर जी जेका तरक़ी ऐं ख़ुशहाली ऐं हिन जेका थर मां कोयलो निकिरे थो, जीअं त साईं अञा चवनि था ॿिया बि ब्लॉक्स खोटबा, ये जेको ओपन बिल्डिंग आहे खाण खोटबी आहे, हिन सां जेका तबाही हुते अचे थी थर में, उहो हिकिड़ो सुवालु आहे। त हुनजो छा थींदो? बिजली त 10 रुपए यूनिट हला करे मिली वञे, उहो असां ॿुधी ॿुधी अछी ॾाढी थी वई आहे। ॿियो सुवालु आहे बैनुल अक़वामी। त हींअर जेको माहौलियाती तबाही आई आहे सॼी दुनिया में, जंहिंमें चयो वञे थो त पाकिस्तान जो 1% सिर्फ़ु शेयर आहे, 99% तबाही जेको आहे चाइना, अमेरिका, UK ऐं इंडिया ऐं हिननि मुल्कनि यूरोप इन्हनि तबाही आंदी आहे। पाकिस्तान जो 1% ॾोहो आहे ऐं सज़ा तौर असां वटि ही बरसातूं ऐं हीट वेव ऐं हीअ सभु थिए थो। पर जॾहिं ख़ैर सां अगरि असां कोयलो ॿारणु शुरू कयो, जे अॼु ॿारणु शुरू करे छॾियो आहे, अगरि चऊं त हाणे साहिवाल में बि किथे प्लांट लॻल आहे, साहिवाल में उते बि चवनि था त ट्रेन ज़रिए थर जो कोयलो ई वेंदो, प्रोजेक्ट शुरू थी वियो, ट्रेन वारो प्रोजेक्ट। त ॻाल्हि इहा आहे त पोइ पाकिस्तान पंहिंजो जेको माहौलियाती तबाही में हिसो 1% खां वधाइणु चाहे थो, त हिन में कीअं पोइ रहिजी आहियूं। कोयले खे ॿारण तौरु इस्तेमालु करण सां, फ्यूल तौरु इस्तेमालु जेका उन सां जेतिरी तबाही थिए थी, इन्वायरमेंट जी जेका तबाही थिए थी, उन सां केरु इनकारी कोन्हे। सो हाणे कयूं। ऐं अगरि ईअं आहे, ही ख़बरूं असां ॿुधूं था 300 साल असीं कोयलो निकिरंदो, हीअ थींदो। शहबाज शरीफ़ साहब ज़ाहिर आहे सोशल मीडिया ते ख़बर पढ़ी कोन चयो हूंदो, ज़ाहिर हुनखे ब्रीफ कयो हूंदो। दादा पोइ एतिरो खरबे डॉलर 300 साल बिजली मुल्क जे लाइ असीं कोयलो ॾेई सघे थो, थर जो कोयलो एतिरो आहे अगरि, त यार पोइ त हीउ ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स जो कोयलो हूंदो न, ज़ाहिर आहे। त पोइ हुन सां बसि ज़बरदस्त वारो कयो, पोइ हुन सां थर खे छा थो मिले ऐं ओवरऑल सूबे खे छा थो मिले? असांजी ऑयल एंड गैस ते जेका आहिनि, असांजा खूह ऐं रिज़र्व्स जेके आहिनि डिप्लीट थियनि पिया, खुटनि पिया, ख़तमु थियनि पिया। हाणे कोयलो आहे, पर हीअ बि 300 साल त ख़ैर हाणे काफ़ी टाइम आहे, लेकिन कुझु न कुझु हुन इलाइक़े जी बि तरक़ी ऐं सूबे जी तरक़ी खे बि सोचे वठंदा। अच्छा, पर उन ते अगरि अचिजे त माना एतिरो कोयलो बि आहे, एॾो प्रोजेक्ट बि लॉन्च थिए थो। बिलावल साहब बि चयो, तव्हांजी ॻाल्हि कटियां थो, सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटियां थो। ॻाल्हि इहा आहे त पहिरीं तरक़ी जो त पाण हाल इहो ॾिठो त हिन दफ़े इन ई कोयले जे आमद ऐं जामद खे रोकण लाइ हुन रोड खे कट न हयो वियो, जंहिंजे करे हीउ सॼो लाड़ वारी ही बदीन जे हुन पासे वारी पटी ऐं उमरकोट जी ही पटी जेको पाणी बीठो आहे, हुन में हिकिड़ो सबबु ई थर जो कोयलो ई आहे, जेको आमद ऐं जामद रुकिजे पई। जी हा जी, ॾाढो इम्पोर्टेंट आहे। बिलावल साहब इहा ई ॻाल्हि कई त असां मॉडल सिटी करे, माना थर जे मॉडल खे असां, छो जो थर पूरो मुल्क खे सपोर्ट कंदो, हिन खे मॉडल कंदासीं पूरे मुल्क लाइ, मतिलबु छा कंदा? मतिलबु पूरे ज़िंदगी जी हालत इहा आहे जो ड्रेनेज सिस्टम कोन्हे सही। चइबो त इहो ई न यार, तकरीबूं त इहो ई थियणियूं आहिनि। ऐं ॻाल्हि इहा आहे त तरक़ी हाणे ब्रीफिंग्स ॾिनियूं वञनि थियूं, हीअ थो थिए, हू थो थिए। जेको पाकिस्तानी कंपनी जेको करे पई, हुन में त वरी बि टको पैसो को न को जेको आहे कम्यूनिटी सर्विस ऐं को ॻोठ ठाराए, मॉडल ॻोठ ठहिया आहिनि, कुझु न कुझु हुते स्कूल वग़ैरह, स्कूल एंग्रो वारनि टको पैसो कमु करायो आहे। उहे जेके ॿिया आयल आहिनि, उते त वेझो बि केरु नथो वञी सघे। उते जे MNA MPS सां ॻाल्हाए ॾिसो, उहे चवंदा उते त असीं नथा वञी सघूं, त आम माण्हू कहिड़ो ईंदो? सो नो गो एरियाज़ ठहियल आहिनि। अॻिते हलो था पिया। अगरि सियासी अचिजे त इमरान ख़ान साहब ऑडियो जेके लीक्स थी वञे, हुन ते तबसरो ॾींदे इमरान ख़ान साहब पहिरियां बि इहो चयो आहे, अॼु वरी चयूं त असांजी एजेंसियुनि जो इहो ई कमु रहिजी वियो आहे हाणे, त उहे जेके आहिनि उहे प्राइम मिनिस्टर हाउस जूं, मुंहिंजे घर जूं, इहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे ऑडियो लीक्स थियूं कनि या ऑडियो रिकॉर्ड थियूं कनि। सही ॻाल्हि इहा आहे त ही इमरान ख़ान जी ही मूं को कुझु हिकिड़ी क्लिप किथे ॾिठी पे, को एंकर आहे मंसूर अली ख़ान, उनखे इमरान ख़ान साहब इंटरव्यू ॾियनि पिया जॾहिं प्राइम मिनिस्टर हुआ। 2-2.5 साल पुराणी क्लिप हूंदी, 2 साल पुराणी। उन में ख़ान साहब पाण चवनि पिया त ही सुठी ॻाल्हि आहे त प्राइम मिनिस्टर हाउस ऐं हिननि सभिनी जी जेके आहिनि ॻाल्हियूं रिकॉर्ड थियनि,
ऐं ही शहबाज शरीफ़ वारा हू चए पियो ऐं नवाज़ शरीफ़ वारा ढिजंदा इन करे हुआ जो एजेंसियुनि खे हिननि जे समूरनि करतूतनि जी ख़बर हूंदी। तो हु पूछेस तो क्या ये सही है कि प्राइम मिनिस्टर हाउस की बगिंग होनी चाहिए, रिकॉर्ड जी बिल्कुल होनी चाहिए। इमरान खान साहब क्लिप ते चए पियो तो बिल्कुल होनी चाहिए। हाँ होनी चाहिए तो उनजो जस्टिफिकेशन हिकिड़ो इहो बि ॾिए पियो ऐं चई मुझे घबराहट नहीं है क्योंकि मैं कोई गलत काम कर नहीं रहा हूँ। पोइ चई त चूंकि एजेंसीज़ की ज़िम्मेदारी ऐं पोइ नाला खणे पियो ISI ऐं IB जा, इंटेलिजेंस ब्यूरो ऐं ISI जा नाला खणे पियो त हू कंदियूं आहिनि ऐं सुठो आहे कंदियूं आहिनि, छाकाणि त प्राइम मिनिस्टर जी जेका सिक्योरिटी आहे, हिफ़ाज़त आहे, तहफ़ुज़ जो कमु आहे उहो बि हिन एजेंसीज़ जो आहे। त हू जंहिंजो तहफ़ुज़ कनि पियूं त हुन ते हुन नज़र त हुननि खे रखणी हूंदी आहे न। त जेको अॼु ख़ान साहब नाराज़ थियनि पिया। अच्छा जॾहिं प्राइम मिनिस्टर सां ई हुआ ही जेके बि लीक्स थियनि पियूं हींअर हिन महिल ताईं, हाणे नई अचे त मूंखे ख़बर न आहे, हिकु बात जी बि आहे। हा शहबाज शरीफ़ साहब जी आहे, शहबाज शरीफ़ जी बात जी आहे, पर जेका इमरान खान वारी आयूं आहिनि क्लिप्स वो उन दौर जो आहिनि जॾहिं हू प्राइम मिनिस्टर हुआ। उन दौर में जेके अहम असांजी एजेंसी आहे उन जा सरबराह त उहे ई हुआ जेके ख़ान साहब जिन्हनि जी ट्रांसफ़र ते नाराज़ थिया। त छा उहे बि इमरान खान साहब जी मर्ज़ी खां सवाइ इमरान खान जी रिकॉर्डिंग कराए रहिया छा? पर इहा ॻाल्हि ई अजीब आहे। ये प्राइम मिनिस्टर हाउस ऐं समूरे जेके अहम हुजनि था ऑफिसिस उनजी असांजे मुल्क में बगिंग ऐं रिकॉर्डिंग को नई ॻाल्हि न आहे। मूं तव्हांखे उन ई ॿुधायो इवन मोहतरमा शही जॾहिं प्राइम मिनिस्टर हुई तॾहिं बि हीअं ठक ठक करे पोइ ॻाल्हाईंदी त जीअं उहो जेको रिकॉर्डिंग थी हुन में आवाज़ न वञे, डिस्टॉर्शन थिए उते, डिस्टॉर्शन थिए। सो इहा त हाणे ख़ान साहब चए थो त हीअ तमामु बुरी ॻाल्हि आहे। ख़ान साहब हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल हिकिड़ो नओं जनमु वठे पियो। ख़ान साहब जी सियासी तारीख़ जा कई जनम थिया आहिनि। हिकिड़ो दफ़ो त हुननि क्रिकेट छॾे करे ऐं पोइ अची सियासत में हिसो वरितो, हलंदा रहिया, को ख़ासि मोट न मिली पे। पोइ वरी हिकिड़ो जनरल पाशा जे ज़मानो वरी जेको मीनारे पाकिस्तान वारो जलसो थियो, हू नओं जनम हो ख़ान साहब जो। उनखां पोइ वरी प्राइम मिनिस्टर थिया त हिकिड़ो उन ई जनम जी हिकिड़ी जवानी आई, कंटिन्यूटी थी। पोइ हीअ जेको लथा आहिनि ऐं हाणे अवाम एतिरी भरपूर इमरान खान खे सपोर्ट करे पई जेको हुनजी मक़बूलियत ग्राफ वधियो आहे ऐं हाणे इस्टेब्लिशमेंट हथु कढी वई आहे ज़ाहिरी तरह। त हीअ ख़ान साहब जो हिकिड़ो टियों जनम आहे। त ज़ाहिर माण्हू जॾहिं नए दौर में नए माहौल में अचे थो त पंहिंजे पुराणे दौर खां लातालुकी इज़हार करे थो। सो अगर वो क्लिप इमरान खान के मुंह ते भी दिखारबी ना तो खान साहब आप 2.5 साल पहले ये कह रहे थे अब क्यों कह रहे हैं, तो खान साहब कहते हाँ उस वक्त ठीक था या उस वक्त कुछ और था, उस वक्त हालात और थे, फलां थे ढिमकान। तो खान साहब अज जे दौर में टे जन्म में रहे पियो। पर आउं को खान साहब के सलाह इहा ॾींदुसि इंतहाई मुख़लिसी सां त पुराणी ॻाल्हियूं मञी करे ऐं पोइ चए त यार हाणे उहे ॻाल्हियूं हुन दौर जी मुंहिंजी ज़रूरत हुयूं, हाणे हक़ीक़त हीअ आहे जेको अॼु चवां पियो। कॉलर सां गॾु आमिर अली कराची मां। जी आमिर साहब छा चवणु चाहींदा? जी, there are two issues in there I want Ali Saab to highlight. एक त जीअं earlier तव्हां फरमायो त coal reserves for 300 years लाइ available आहिनि ऐं उहो reserves जो जेको डिपॉजिट्स खणी करे साहिवाल ऐं ॿियनि सिटीज़ ताईं वञनि पिया त that's something good for Pakistan। पर सरपारक जे नियर बाय जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि एनर्जीअ जे हवाले सां वॾो क्राइसिस आहे। टेक एन एग्ज़ाम्पल ऑफ उमरकोट और मीरपुर ख़ास डिवीज़न, त उते कलाकनि जा कलाक एनर्जीअ जे हवाले सां क्राइसिस रहे थो। ऐं ॿियो त कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जेका आहे उन्हनि कंपनीज़ जी त अवाम जे फलाह बहबूद लाइ कमु कनि, त इन हवाले सां छो इन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वञे थो ऐं हाईलाइट नथो कयो वञे। ऐं सेकेंडली हींअर सिंध जे गवर्नर साहब न्यू गवर्नर हैज़ टेकन ओथ, त उन हवाले सां छा डेवलपमेंट्स आहिनि, इज़ इट अ गुड नॉमिनेशन और इज़ इट अ वर्थ फॉर अ प्रोविंस ऑफ सिंध? आई होप त तव्हां कमेंट कंदा। थैंक यू वेरी मच। आमिर साहब जेका पहिरीं ॻाल्हि तव्हां कई त बिल्कुलु आउं बि जॾहिं गैस अञा बि निकिरे थी घोटकी वारे पासे ऐं उनजे चोतरफ़ सवे अहिड़ा ॻोठ आहिनि जिथे गैस जो कनेक्शन न आहे, त चिराग तले अंधेरा जंहिंखे चइजे। जी हा, जी हा। हितां त उहो बि रड़ियूं करे करे एतिरा साल ॾहाका गुज़री विया आहिनि, उते गैस नथी मिले। सुई जिथां पहिरीं गैस निकिती अकबर बुक्टी जे उहो जेको उते, त उते बि सभिनी खां आख़िर में गैस उते ॾिनी वई। सो असां वटि
इहो शायदि रुझान या रवैयो इहो आहे त यार जिथां निकिरे पई उनखे सहूलियत शुरू में न ॾिजे, मथो ख़राबु न थी वञे माण्हुनि जो, मालिक पाण खे तसवुरु न कनि। सो पहिरां ॾाढी अजीब रवैयो आहे, अजीब ग़रीब रवैयो आहे। सो ही बि थर वारे पासे खां अगरि तव्हां बिजली ठाहिण लाइ सॼे मुल्क खे बिजली ॾियणु बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे, लेकिन इहो आहे त पहिरीं थर खे त हुनजो को ॾियो न, को भला अधु रेट्स ते बिजली, कुझु त रॉयल्टी ॾियो हुनखे। सो असां वटि सो ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई त टसोरी साहिब जी अपॉइंटमेंट इज़ इट गुड और वर्स, सही टेक्निकली त गवर्नर इज़ ऑफ नो सिग्निफिकेंस। गवर्नर को हुन वटि को बि एग्जीक्यूटिव पावर्स हुजनि कोन था, इट्स मोर ऑफ सिम्बॉलिक वैल्यू, हिकिड़ी अलामती हुजे थो। लेकिन अलामत बि त मुंहिंजे चयो न त अजीब कहाणी आहे टसोरी साहिब जी, केरु किथां को ही हुनजो को प्रोफाइल एज़ अ पॉलिटिकल वर्कर न रहियो आहे, हुनजो को प्रोफाइल के हवाले सां बि हिकिड़ी पार्टी सां न रहियो आहे। मूं अर्ज़ु कयो त कॾहिं अरबाब रहीम सां गॾु आहे, कॾहिं पीर पगारे सां गॾु आहे, कॾहिं MQM सां, वरी MQM खां ॿाहिरि विया, वरी MQM में आया, वरी हाणे MQM खां निकिरी करे गवर्नर थी विया आहिनि। निकिरी छा मतिलबु उन्हनि जे, पर आउं नथो सम्झां MQM जी कोटा आहे ऐं बसि हिकिड़ो मतिलबु हिन सूबे सां आमिर साहिबु सभु कुझु थी सघे थो। सो हिन खां वधीक कुझु चवण जी ज़रूरत ई न आहे। अच्छा, पोइ माना ईअं सम्झे त पंहिंजो जेको चइजे त सभ खां वधीक कॉम्प्रोमाइज़ द मिडिल ग्राउंड। हाणे छो जो अगरि टसोरी साहिब जी नॉमिनेशन थी आहे त वॉट इज़ द मॉडल स्ट्रक्चर वरी छा थो थिए सिंध जे अंदरि? मॉडल स्ट्रक्चर उहो ई ठहे थो त जेके ॿ पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उन्हनि जे दरमियान हिकिड़ी अंडरस्टैंडिंग बरक़रार रहे। ऐं तव्हां उते रहो, असां हिते रहूं, बसि न जेको MQM एंड पीपल्स पार्टी, यस उहो ई, ऐं बसि इहे हलाइजे किसे ॿियो छा। ऐं टसोरी साहिबु उहे बि ख़ैर इमरान इस्माइल हिकिड़ो वॾो को स्टेचर जो को पॉलिटिकल उहो न हो, लेकिन ॻाल्हि इहा आहे त टसोरी साहिब जो वरी एडिड बेनिफिट इहो आहे त टसोरी साहिबु सिर्फ़ु MQM न बल्कि कुझु ॿियनि खे बि रिप्रेज़ेंट करे थो। सो हिकिड़ी गॾियल सॼियल मखलूत सेटअप सिंध में रहंदो आयो आहे, उहो ई हले थो। माना पोइ PTI खे डिफीट करण लाइ वापसि MQM खे उभारियो वेंदो? कोशिशि थींदी, ॾिसो कोशिशि थींदी, पर विच में इहे जेके अफ़वाह हलिया पिए त लंडन वारे सां बि ॻाल्हियूं करण जी कोशिशि थी पए, त छाकाणि त इहा ख़बर आहे त अगरि इलेक्शन कराची में फेयर थिया पोइ त ॾुखियो आहे त MQM पाकिस्तान कुझु करे सघे PTI खे। लेकिन अगरि लंडन वारो भाईजान जेको आहे उनखे अगरि इजाज़त मिले त हुन वटि बहरहाल अञा बि वोट पावर, हाणे स्ट्रीट पावर या गन पावर त न रहियो आहे, लेकिन वोट पावर अञा बि हुन लंडन वारे वटि, भले उनजी वीडियो करे मानी पचाईंदे करे गाना ॻाईंदे ईंदियूं आहिनि, पर हुनजो वोट बैंक आहे। जी हा, पर उहा ॻाल्हि जिन्हनि बि शुरू कराई हुई, जंहिंमें ख़ुदि हीअ सभु जेको टसोरी वसोरी जो ठहणु आहे, इहे सभु किथे न किथे ताना बाना जुड़नि था पाण में। लेकिन उहो जेको मूंखे फील अचे थी, इंफॉर्मेशन त काई कान्हे, पर मूंखे फील अचे थी त उहो जेको मूव हुई या उहा कोशिशि हुई, उहा अंदरां ई उनखे शटअप कॉल मिली आहे त न ईअं नथो थी सघे, लंडन वारे खे इजाज़त न मिलंदी। पर थी सघे थो त लंडन वारे जो इहो हिकिड़ो ॿियो इम्तिहान वरितो वञे त भई तूं फ़िलहालु तोखे हिकिड़ो ॿियो इम्तिहान तूं पास कर त हिते तूं PTI खे हाराइण में ऐं MQM पाकिस्तान खे खटाइण में को पंहिंजो रोल प्ले कर। जी हा, ईअं ई मन रहा है पाण बिना पघार जे, यस बिना पघार जे, माना पंहिंजी वफ़ादारी जो वापसि तूं जेको आहे उहो साबिती ॾे, थी सघे थो। लेकिन फ़िलहालु उहा शइ न पई थिए, त फ़िलहालु टसोरी हुजे या को ॿियो हुजे, फ़िलहालु अगरि इलेक्शन फेयर थी त ॾुखियो आहे MQM पाकिस्तान लाइ। कॉलर हिन सां गॾु मंसूर अब्बासी शहदादकोट मां। जी अब्बासी साहब, छा चवणु चाहींदा? साईं खे आवाज़ में सही पियो अचे सर? जी जी साईं, सही पियो अचे सर। साईं टसोरी साहिब थी वियो ख़ैर सां गवर्नर सिंध जी, या जेके मोहबतूं आहिनि पीपल्स पार्टी जूं ऐं MQM जूं बाल थी वई हलनि पिया। ऐं ॿियो सर मरियम नवाज़ साहिबा जो जेको बयानु आयो आहे अॼु, इहे जेके रिकॉर्डिंग थियनि थियूं पियूं, ऑडियो वीडियो लीक थियनि थियूं, त इमरान ख़ान साहिब जे पुट में त ॾाढी भली ॻाल्हि आहे। हाणे वरी ख़ान साहिब खे ॾाढी ॾुखी लॻे पई, हिन ते साईं जन खे जेको थोरो कर। थैंक यू, महिरबानी। ठीकु आहे भाई साहब। बेबी कॉल माशूक अली चांडियो बदीन मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? हाँ सर, सबका पहिरीं अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त माशाल्लाह थरकोल में जेको अॼु इब्तिदा थियो आहे ॾाढो सुठो कमु आहे, पाकिस्तान जी तरक़ी आहे, असां सिंध वारनि जी तरक़ी आहे। पर हाणे मेन मसइलो इहो आहे त जेके मकानी माण्हू आहिनि हिते जा उन्हनि खे कहिड़ियूं सहूलियतूं मिलंदियूं। मूंखां खासकेली फील्ड सिर्फ़ु 10 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे, जेका 1985 में मुकमल थी आहे। अॼु ताईं का सहूलियत कोन मिली आहे, 10 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। छा मकानी माण्हुनि खे जेको आहे सो फ़ाइदो थींदो? ॿियो सवाल सर मुंहिंजो इहो आहे त नवाज़ शरीफ़ जेका कल्ह प्रेस कई आहे, जेको सिधो टारगेट इमरान खान खे त कयो आहे, पर जेके असांजा इदारा आहिनि जिन ते बि उन हिकिड़ी क़िस्म जी आङुर चइजे त उन्हनि सिधी खई आहे। छा आऊं त इहा ई अपील कयूं त ख़ुदा रा असांजे इदारनि खां साइड करियो, तव्हां पाण में जीवन थी करियो, पर इदारनि ते तनक़ीद करणु ॾाढो जेको सो ग़लति कमु आहे, इन ते कमेंट कजो। अब्बासी साहब जेका ॻाल्हि कई मंसूर साहब त टसोरी ते सही ॻाल्हाए आयासीं। एमके पाकिस्तान मोहबत थी वई आहे। हा, उहो पुराणी मोहबत आहे। बाक़ी जेको साईं चयो त मरीम नवाज़ शरीफ़ जी मरीम नवाज़ शरीफ़ मरीम नवाज़ छा बयानु ॾिनो आहे? त बयानु इहो ई ॾिनो अथऊं त जेका तव्हां ॻाल्हि कई त इमरान ख़ान साहब खे पहिरियां त ॾाढी इहा शइ वणंदी हुई, पहिरियां त हा, इहा ॻाल्हि मूं छा कई, तव्हां पाण वीडियो ॾिसी वठो इमरान ख़ान साहब जी, किथे न किथे तव्हांखे मिली वेंदी क्लिप, जंहिंमें पाण बिल्कुलु सिधो चिटो चवनि पिया, ऐं प्राइम मिनिस्टर तौरु चवनि पिया त रिकॉर्डिंग थियणु खपे, ऐं जेके बि मोतबर मुल्क हूंदा आहिनि उनजी एजेंसियूं कंदियूं आहिनि, चई डोनाल्ड ट्रंप हुजे या जो बाइडन हुजे, जी हा, मिसालूं ॾींदो जेको कंदो। इमरान ख़ान मिसाल ॾिनो आहे त उहो CIA खे ख़बर रहंदी आहे। हाणे ख़ान साहब नाराज़ थियनि पिया, ऐं पर नाराज़ बि पोइ जंहिं ते थियनि पिया उनजी ट्रांसफर ते त नाराज़ बि थिया ख़ान साहब। उहो ई उन महिल उन एजेंसी जा सरबराह हुआ न, त ख़ान साहब पंहिंजो ई धक करे वियो छा ख़ान साहब सां? मुंहिंजो न आहे ख़्यालु ख़ान साहब हाणे सेकेंड मुंहिंजो टियों जनम वरितो आहे ख़ान साहब सियासी तरह, तंहिंजे करे हुनखे ॻाल्हि बुरी पई लॻे। चांडियो साहब हिकु प्रोजेक्ट जी ॻाल्हि कई त उहो भर में शुरू थियो आहे, मक़ामी माण्हू खे फ़ाइदो न थिए। सही, असां वटि थींदो ई न आहे, असां वटि रिवाज ई न आहे त बसि मुक़ामी के 4-1 ॿिनि भोतारनि खे थोरो सुखियो कयो हूंदो, बाक़ी अॻे शायदि की अलाए छा कहिड़ो प्रोजेक्ट हो मां सम्झी न सघियुसि। बाक़ी जेको चांडियो साहब चवनि पिया त नवाज़ शरीफ़ जी आङुर खई अथई। सही, आङुर मूं त सॼो कोन सॼी प्रेस कॉन्फ्रेंस नवाज़ शरीफ़ ॿुधी, पर जेतिरी थोरी में ॿुधी उन में हू साकिब निसार जस्टिस चीफ जस्टिस ऐं इन्हनि जा ज़िक्र फ़िक्र कनि पिया। सही ॻाल्हि इहा आहे त भला जेको वेठो हूंदो आहे जज साहब उन लाइ त नथा ॻाल्हाए सघनि, उन लाइ चवंदा असांजे अदालत ते ॾाढो एतिराम आहे, छाकाणि त ओॾी महिल जज साहब तव्हांखे किथे बि फ़ारिग करे सघे थो। रिटायरमेंट खां पोइ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे कोन, ऐं असां वटि जीअं जुडिशरी माज़ी में जीअं इस्तेमालु थी आहे, माना तव्हां छा था चाहियो चांडियो साहब त जंहिं नज़रिया ज़रूरत खे जनमु ॾिनो जस्टिस मुनीर, उनखे छा चइजे त वाह वाह शानदार जज हो। जंहिं हाईकोर्ट पंजाब जे जज भुट्टो साहिब खे पहिरीं दफ़ो आऊं को ज़ुल्फ़िकार अली आऊं को पीपल्स पार्टी पर हिकिड़ो ग़लति हिकिड़ो जेको ट्रायल कयो वियो, हिकिड़ो पूरो फ़ैसिलो करे ट्रायल कयो वियो, छा नालो हुनजो जेको लाहौर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस हो, त जिन्हनि जजिस ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाई त चाढ़े छॾियो, असीं चऊं हुनसे इदारे जो ॾाढो एतिराम था कयूं भई, इट वॉज़ हिकिड़ो पूरो जुडिशल मर्डर हो न। जी हा, हिनमें त को केरु शक ई नथो करे सघे। ईअं ई जेको नवाज़ शरीफ़ जा ट्रायल्स थिया त मतिलबु जीअं थिया सो थिया न, सॼी दुनिया ॾिठो त हाणे एतिरो त हुन ग़रीब खे हक़ ॾियो जो दाह त करे, हाणे त ॻाल्हाए सघे थो न। त मतिलबु पाण ओॾी महिल चई सघूं पिया जेको चौधरी इफ़्तिख़ार साहब जेको आहे उहो रेकोडेक खे ख़तमु करे पाकिस्तान खे ॾचे विझी छॾियो, केतिरा $1 बिलियन ॻिची में अची विया, पर अॼु त माण्हू चवनि था न भई छा कयो चौधरी साहब। सो जज साहब हुजनि या जनरल साहिबान हुजनि, वेठलनि खे त केरु कुझु नथो चई सघे, सिधी ॻाल्हि आहे। पर हिननि खे सम्झणु खपे त हीअ लहंदा त माण्हुनि जो वात केरु रोकींदो। एग्ज़ैक्टली, जी हा, जी हा, भई ज़ाउलक वेठो त खैर उन महिल त ज़ाउलक ते मुंहं ते बि चवंदा, पर ॻाल्हि इहा आहे त ईअं ई जज साहिबान खे बि सम्झणु खपे न त वेठल खे त कुझु न चई सघंदा, लहंदा बि सही न। जी हा, ज़ाहिर आहे। पोइ माण्हू पंहिंजी बाहियूं त कढंदा, ऐं नवाज़ शरीफ़ बाहि न कढे त केरु ॿियो कढे। ॾिसो सवाल आऊं ही हुन बहस में नथो पां नवाज़ शरीफ़ करप्शन कई न कई फला, पर अकामा ते तव्हां हुनखे फ़ारिग करे छॾियो। ऐं ॾिसो ॻाल्हि इहा आहे त तव्हां
उते साबित कयो त हुन 50 करोड़ खाधा 50 अरब खाधा अलिफ कयो ॿिए कानून त किताब में हलंदो या जेको परसेप्शन जुड़ियल आहे हिकिड़े माण्हू जे तासुर जुड़ियल आहे करप्ट आहे मिसाल जी हा त जज साहब छा चए यार मूं ॾाढो ॿुधो आहे तूं करप्ट आहीं यार या केरु वठी अचे पुलिस आई हीअ चोरी कई हा यार मूं मुंहिंजो नालो ॾाढो नालो चढ़ चोर आहे सज़ा ॾियो अरे भाई तूं केस न हलंदो छा केस हलंदो पुलिस खे साबित करणो पवंदो हुन चोरी कई आहे या न जी हा अरे फलाणो हा हा यार तुंहिंजो नालो मूं ॿुधो आहे जज चए ऐं जज तोखे सज़ा ॾेई छॾे त हीअ त मिसट्रायल थियो न यार तव्हां कंहिंजी मशहूरी ते त हुनखे सज़ा नथा ॾेई सघो पसंदि नापसंदि ते त सज़ा नथा ॾेई सघो त तव्हां केस हलायो पिया नवाज़ शरीफ़ ते त करप्शन कई आहे हू चए थो जाइदाद मुंहिंजी न आहे मुंहिंजे पीउ जी आहे प्रूफ कयो हलो पाण सभु ॼाणियूं त कंहिंजी हुई प्रूफ करे को त पर प्रूफ कोर्ट खे त साबिती खपे न जी हा या परसेप्शन ते हले जैसा वकील चए जैसा ॼाणे छॾियो जैसा तव्हांखे ख़बर त आहे छा आहे किसो सॼी आवाम चए थी सॼी सोशल मीडिया चए थी सॼी सोशल मीडिया चए पई सॼो मीडिया चए पई यार तव्हांखे ख़बर न आहे करप्ट आहे पोइ करप्शन ते हुनखे डिस्क्वालीफाई नथो कयो वञे जी हा चए तूं पंहिंजे पुट खां पघार न वरिती आहे उन ते तोखे डिस्क्वालीफाई था कयूं जी हा तूं अमीन ऐं सादिक नहीं तोखे ताहयात नाहिल कयूं था तोखे नवाज़ लीग पार्टी खां सदारत तां हटायूं था त ओॾी महिल त ख़ैर उहो अदलिया खे एहतराम करते अदलिया खे एहतराम करते हाणे त नाला खणंदा न छो न खणंदा यार हाणे चवनि था त काला कानून आहे ख़ैर हाणे त जज साहब बि चवनि था काला कानून आहे हाणे त सुप्रीम कोर्ट बि चए थी लेकिन नवाज़ शरीफ़ सां जिन्हनि कई ऐं हू चए थो आउं ईंदसि ऐं हिननि माण्हुनि जी अकाउंटेबिलिटी थींदी हाणे अलाए कंहिंजा नालो नथो खणे लेकिन हू चए पियो त आउं पंहिंजो हिसाब किताब जेको मूं कल्ह क्लिप ॿुधी नवाज़ शरीफ़ जी हू चए थो आउं ईंदसि ऐं हिसाब किताब थींदो भाई जी हा इन ते अकाउंटेबिलिटी थींदी पोएं भेरे मुशर्रफ लाइ बि हुन कोशिशि कई जी हा नवाज़ शरीफ़ पोइ किसो पोइ बचाइण वारा बचाए विया नवाज़ शरीफ़ मुशर्रफ खे ऐं ॻिची में पोइ झेड़ो पोइ आख़िर में पर नवाज़ शरीफ़ पंहिंजो हिसाब किताब सिधो रखंदो आहे जी हा कॉलर हिन सां गॾु सफ़र हुसैन लगारी हैदराबाद मां जी लगारी साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम यासिर साहब वालेकुम सलाम ऐं साईं कर साहब खे सलाम साईं मुंहिंजो सुवाल इहो आहे त जेको असां डॉक्टर साहब जॾहिं खां आहिनि फाइनेंस मिनिस्टर थी त जेको डॉलर आहे उहो डिक्लाइन थिए पियो माना हाणे काफ़ी हुन में फ़र्क़ु अची वियो आहे 5-6 रुपया फ़र्क़ु अची वियो आहे ऐं जेको हू हिकिड़ी ॿुधाइनि था त उहो 200 खां बिलो वेंदो माना हेठि वेंदो ऐं ॿी हिकिड़ी रिपोर्ट इहा बि आई आहे त हुन में कुझु बैंकनि बि फ़ाइदो वरितो आहे कुझु बैंकनि में कुझु बिलियन काफ़ी माना इहो माना वरितो आहे त माना डॉलर्स जो हुन मां त हाणे मुंहिंजो सिर्फ़ु सही सुवाल इहो आहे त हाणे छा डॉक्टर साहब हिन खे इहो बिलो 200 या 180 या 90 60 जेको बि आहे उहो खणी ईंदा हिकिड़ो सुवाल मुंहिंजो इहो आहे ऐं ॿियो बि सुवाल इहो आहे नवाज़ शरीफ़ साहब इज़ वेरी कंसर्न अबाउट जेका इन्फ्लेशन आहे या महांगाई आहे या चवनि था त मुंहिंजे दौर माण्हू ख़ुशि हुआ ऐं हाणे ना ख़ुशि आहिनि सो लिहाज़ा इस्हाक़ डॉक्टर साहब खे इहो टास्क बि आहे त जेको महांगाई तमामु घणी आहे त इन खे घटि कयो वञे जंहिंमें सभु शयूं आहिनि यूटिलिटीज़ आहिनि हीअ सभु शयूं आहिनि त कंहिं सां खां बि सुवाल इहो आहे त साईं हिन ते काइंडली कमेंट कनि त इहो थी सघंदो आहे न महिरबानी अल्लाह ॾिनो ख़ासि केली इस्लाम कोट मां जी ख़ासि केली साहब छा चवणु चाहींदा जी साईं असीं चवणु चाहींदासीं त असांजी इस्लाम कोट खां अर्ज़ु करे रहियो आहियां असांजी ज़मीन जेका हुई उहा तपेदारनि भावेतर मकान मंझि हुननि नाक़बूली लिखी छॾी छा लिखी छॾी साईं ऐं असां कोर्ट खे 4 दफ़ा मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो आयो आहे त पैसा अञा कोन मिलिया आहिनि हिकिड़ी ज़मीन मुंहिंजी आहे हुन में बिजली घर ठहियो आहे पैसा असांखे कोन ॾिना विया आहिनि कंहिं कब्ज़ो कयो आहे सरकार जी साईं खरकोल वारनि बिजली घर चयनि जी साईं खरकोल वारनि जी जी खरकोल ठीकु आहे लगारी साहिब जेका ॻाल्हि कई हैदराबाद मां डॉलर 200 खां घटि चइनि था डॉक्टर साहब मुंहिंजो ख़्यालु आहे त अगरि आउं त को माहिर न आहियां लेकिन जेके माहिर आहिनि मुंहिंजो ख़्यालु आहे त हिनखे 200-205 इते किथे जेको छाकाणि त असांजी न इम्पोर्ट्स को वधियूं आहिनि न ई एक्सपोर्ट्स वधियूं आहिनि त ऐं हींअर जेको पेट्रोल जी ख़रीदारी पाण कंदासीं ऐं पेट्रोल वरी महांगो थी वियो आहे इंटरनेशनल मार्केट में जॾहिं खां ओपेक पंहिंजी घटाई आहे प्रोडक्शन त जंहिंते अमेरिका नाराज़ बि आहे सऊदी अरब सां तमामु घणो त उनखां पोइ ज़ाहिर आहे हींअर असांखे वरी
वॾी वॾी असांजो जो ख़र्चु आहे उहो असांजो ऑयल ते ख़र्चु अचे थो, डॉलर जो जेको ख़र्चु अचे थो, त आउं नथो सम्झां त 200 खां हेठि डार साहिबु वठी वञी सघंदो, पर सुठी ॻाल्हि आहे अगरि 200 जे वेझो 205 जेको रियलिस्टिक हुजे। हाणे बैंकनि 27.5 या मतिलबु 27-28 अरब रुपया चवनि था त को 8-9 बैंकूं आहिनि जिन्हनि 27 खां 28 अरब रुपया हिन डॉलर जी रांदि में कमाया आहिनि। हाणे एतिरी बैंकनि उनमें हिकिड़ी सरकारी बैंक बि आहे, त हाणे इन्हनि जे सभिनी जे ख़िलाफ़ु त को घणो एक्शन न थी सघंदो। इन्हनि ते जुर्माना लॻंदा, स्टेट बैंक लॻाईंदी अगरि जंहिंजे साबित थींदो, लेकिन बहरहाल उहो बाक़ी ॻाल्हि आहे। जेको लॻाई साहिबु चवनि था त आम माण्हुनि जी महांगाई घटि करणु, महांगाई कीअं घटि कंदो डार साहिबु? ही ठीकु आहे, घटि थी वेंदो, जेको इम्पोर्टेड आइटम्स आहिनि, हीउ जेको डॉलर घटि थींदो उनजो फ़र्क़ु पवंदो। लेकिन IMF सां हींअर मुंहिंजे ख़्याल ईंदड़ हफ़्ते या हिन ई हफ़्ते में उनजी वरी नेगोसिएशन शुरू थींदियूं। हू इहो ई ज़िद ॿधी वेठा आहिनि त तव्हां हीउ जेको पेट्रोल ते लेवी ऐं हीअ सभु शयूं, दरअसल असां वटि पेट्रोल डॉलर महांगो थिए थो, उनजो त असरु पए थो, महांगाई वधे थी, पर असां वटि जेको पेट्रोल वधे थो त उन सां तव्हांजी बिजली वधे थी, गैस वधे थो, पेट्रोल वधे थो, तव्हांजी बिजली वधे थी, ऐं पोइ ट्रांसपोर्टेशन वधे थी, पोइ हर शइ महांगी थी वञे थी। प्लस तव्हांजी जेके प्रोविंशियल मैनेजमेंट्स आहिनि, सूबाई जेके हुकूमतूं आहिनि, उहो मार्केट खे मुंहुं माणपे में रखण में नाकाम वञनि थियूं त भई शयुनि खे को घटि कराइनि। हाणे पेट्रोल सस्तो थियो आहे त क्या शयूं सस्तियूं थी वयूं, नथियूं थियनि। साॻी रीति इंटरनेशनल मार्केट में पेट्रोल जी क़ीमत वरी जीअं अर्ज़ु कयो त वधे पई त उनजो इम्पैक्ट बि ईंदो। बोर्ड जे करे अॼु स्टेट बैंक तव्हां ॾिसो त वरी 15% ई रखी आहे पंहिंजी इंट्रस्ट रेट। त मतिलबु इहो आहे त ऐं हू वॉर्न करे पई स्टेट बैंक, त तंबी करे पई, त हीउ ख़दशो ज़ाहिर करे पई त तमामु सूरत ख़राबु थींदी हिन बोर्ड जे करे, छाकाणि त असांखे फूड सिक्योरिटी मेंटेन करण लाइ असांखे खाद्य खुराक जी शयूं इम्पोर्ट करणियूं पवंदियूं, छोकी असांखे उहे त इन में असांजा डॉलर वेंदा त महांगाई ईंदी। सो महांगाई आउं नथो सम्झां त सागदार को वरी कंट्रोल करे सघंदो, ऐं IMF जो प्रेशर पंहिंजी जाइ ते रहंदो। साईं जेको अलाह ॾिनो ख़ासकेली साहिबु जेको हाणे सां ॾिसो न, तरक़ी जी चइबो आहे त तरक़ी जी पंहिंजी हिकिड़ी क़ीमत हूंदी आहे। हाणे इहो अंग्रेज़ त इहो मुहावरो ठाहे हलियो वियो, हुनखे ख़बर न हुई त तरक़ी जे नाले में हिकिड़ी फुरलुट बि थींदी आहे। हाणे हिननि सां अगरि तपेदारनि या कंहिं बि इहो फ्रॉड कयल आहे त साईं हीअ ज़मीन अक्वायर कयूं था त भई धणियनि खे पैसा ॾियो न। विच में अगरि पटेल ऐं पटवारी खाई विया त ग़रीबनि खे त कुझु न मिलियो। त हिन खे जहां हुतां अरबे खरबे डॉलरनि जा कोयलो था कढो, तव्हां उन ग़रीबनि खे जेके लखे रुपया जेके रुपया हुजनि था उहो नथा ॾियो। ज़ाती आहे, हिन जी बिल्कुलु जांच थियणु खपे, जेको ख़ासकेली साहिबु चए पियो, ऐं सदबाब थियणु खपे। कॉलर असां सां गॾु वकार बुगियो ठारू शामा जी। बुगियो साहिबु छा चवणु चाहींदा? वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजी अली काजी साहिब खे गुज़ारिश आहे त हाणे फेज़ हिकिड़ो 1 जी बल्दियाती इलेक्शन थी आहे, 17-18 ज़िला थी आहे, 3 महीना थिया आहिनि त उहे काउंसलर या चेयरमैन साहिबान या डिस्ट्रिक्ट काउंसिलर मेंबर ईअं ई वेठा आहिनि, को पावर कोन्हे ऑफिसरनि जे। मज़ाक छॾे ॾींदा अथनि 18 ज़िला, जेको कुझु थिए पियो या हाणे कंहिंखां मुंहिंजी ॻाल्हि कान्हे। तंहिंखां पोइ मुंहिंजी इहा ॻाल्हि आहे त लोकल गवर्नमेंट जा जेके मुलाज़िम आहिनि, पोइ टाउन आहे या यूसीज़ आहे, महिरबानी करे ट्रेज़री जे थ्रू पघार अचनि। वॾी वीज़ा पई थी हले, माण्हू आहिनि कोन, पघारूं ईअं थियूं निकिरनि, ऐं वीज़ा सिस्टम आहे, तंहिं करे ट्रेज़री जे थ्रू पघार वञे हिननि जी बैंक में त बहितर थींदो, कुझु करप्शन घटिबी। ठीकु आहे साईं। साईं मुकेश साहिबु, अगरि ट्रेज़री जे थ्रू बि अगरि पघारूं ईंदियूं त वीज़ा ते वेठल माण्हू खे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? इहा त ॻाल्हि सम्झि नथी अचे। बाक़ी माण्हुनि जी पघारूं यकीनी थी वेंदियूं। हींअर कॾहिं 6-6 महीना लोकल बॉडीज़ वारनि खे पघारूं नथियूं मिलनि, पर जेके बाक़ी फेज़ 2 जो ऐं बाई इलेक्शन्स लाइ त शायदि सुभाणे इलेक्शन कमीशन को इजलास घुरायो आहे सूबनि जो। ॾिसूं त इलेक्शन थियनि थियूं नथियूं थियनि। सुभाणे आहे त हिकिड़ो ॿियो बि इजलास घुरायो आहे, पर हुते अचूं था पिया। पहिरियां उमिरि बाब वारो जेको केस आहे, अॼु सिंध हाई कोर्ट जेको आहे उहो ट्रायल कोर्ट खे डायरेक्शन ॾेई छॾी आहे त 3 महीननि में जेको आहे केस जी ॿुधणी करे फ़ैसिलो कयो। जी उमिरि बाब वारो जी। ॾिसो ॻाल्हि उहा ई आहे न, केतिरा साल थी विया आहिनि? 14 खां मुंहिंजे ख़्याल सां शुरू आहे। न 14 त न, पर काफ़ी साल थी विया, काफ़ी साल थी विया, 5-6 हा, अलाए केतिरा साल थी विया। त हिकिड़ो फ़ैसिलो नथो ॾिसो, फ़ैसिलो अदालत सॻोरी ट्रायल कोर्ट छा करे थी छा नथी करे उहो तुंहिंजी सबबदीद आहे, लेकिन एतिरा साल
पोइ असीं चवंदा त लॉ विल टेक इट्स ओन कोर्स, बट दैट कोर्स इज़ टू लॉन्ग। जी हा, थोरो मतिलबु ॻाल्हि इहा आहे त सो हाणे इन लाइ बि वरी हाईकोर्ट में वञिणो पए थो त भई 3 महीननि में फ़ैसिला करे छॾियो। आउं गुज़ारिश इहा कंदसि त अगरि अहिड़ो को जनरल जजमेंट अची वञे त जेके लोअर कोर्ट्स में केसिस हलनि पिया हुनमें भले कैटेगरी वाइज़ करे वठो त जेके सिविल मैटर जा सिविल नोयत जा आहिनि उन्हनि खे हिकिड़ी टाइम फ्रेम ॾेई छॾियो त भई जेको केस हाणे 5 सालनि खां हले थो उनखे भला 5 महीननि में हाणे खुटाए छॾियो, जेको 3 सालनि खां हले थो उनखे 3 महीननि में खुटाए छॾियो। कुझु खुटाइण वारा किस्सा कयो न, त ईअं अगरि ताकी हर कंहिं माण्हू खे मिसाल अगरि तव्हांजो केस अगरि 5 सालनि खां 3 सालनि खां हिकिड़ो हले पियो ऐं उनजो फ़ैसिलो कानून मूजिबि 60 ॾींहंनि में अचिणो आहे ऐं उहो 60 ॾींहंनि बदिरां अगरि तव्हांखे 3 साल गुज़री विया हुजनि, हाणे तव्हां वरी वञो हाईकोर्ट में, जी हा, वरी वञी हुते बीहो, वरी वञी बायोमेट्रिक करायो, वरी हीउ सभु कुझु करायो, छो त साईं ट्रायल कोर्ट खे चओ थोरो जल्दी फ़ैसिलो करे छॾे। पोइ ट्रायल हाणे इन सॼे प्रोसेस इहो चवण में त आउं चई वियुसि इहो करण को सोलो कमु आहे। एग्जैक्टली, जी हा। त हिकिड़ो दफ़ो अगरि हेठि कोर्ट्स खे इहो मतिलबु हाई कोर्ट को हुकुम सादिर करे छॾे त भई को ताकी हर कंहिंखे हाई कोर्ट में वञी बीहणो न पए न। हीअ त उमेर बाप खे त चलो रिलीफ मिली वियो, पर हज़ारे उमेर बाप केतिरा मर्डर केसेस हूंदा आहिनि, केतिरा मर्डर, केतिरा सिविल, केतिरा ॿिया जेके मामलात आहिनि उहो फाथा पिया आहिनि 5-5 साल, 10-10 साल, 20-20 साल। त उन्हनि जो को टाइम फ्रेम करे छॾियो, ॻाल्हि खुटाए वठो, पर फ़ैसिलो सही थियो या ग़लति थियो उहो त नसीब आहे। जी हा, जी हा। ऐं बाद में जेको बि थियो वरी उहो अच्छा वरी एंटी करप्शन यूनिट पंहिंजो पंजाब जो वफ़ाक़ी पंहिंजो इस्लामाबाद पहुतो, बचकर पहुतो, पहिरियों ई पहुतो आहे, वरी अॼु ॿीहर पहुतो राणा सना इंटीरियर मिनिस्टर खे गिरफ़्तार करणु मोटी था अचनि। बड़े 50-50 जो प्रोग्राम आहे, तंज़ो मज़ा जो हिकिड़ो हले थो, ॻाल्हि में छा रखियो। ॾिसो नवाज़ शरीफ़ साहिबु जेका ॻाल्हि कई त मां हिसाब तव्हां जीअं चयो त माना हुन पाण बि चयो पंहिंजे इंटरव्यू में हिसाब किताब मतिलबु हिसाब लूंगा और अकाउंटेबिलिटी होगी, हुननि जो काफ़ी जेका डायरेक्शन हुई उहा पुराने फैसलन आए पुराना थे तो भाई मुझे क्यों मेरे खिलाफ फैसला क्यों दिया, पाकिस्तान को पूरा दाव पे लगा दिया, ये कर दिया वो कर दिया। तो नवाज़ साहब जी जेका है वो छा जेके वाक़तन जेके नवाज़ साहब के जेके ॿाहिरि कढण वारा हुया उन्हनि जे खिलाफ़ हिसाब वठूं। सही ॾिसो, नवाज़ शरीफ़ इज़ नोन फॉर दिस। नवाज़ शरीफ़ जी जेका प्रोफाइल आहे उन ॻाल्हि लाइ मशहूरु आहे त हू पंहिंजो हिसाब किताब वठण जी कोशिशि ज़रूरु कंदो आहे, वठी सघे न वठी सघे। सो हाणे उनखे कढण में ज़ाहिर आहे जेके हुनमहिल जा जुडिशियल मामलात हुआ उहो त हिकिड़ी ॻाल्हि, ऐं जेके पर हाणे हुनमहिल जेके एस्टैब्लिशमेंट जा हुआ हू अॼु वरी हुननि फैसिलिटेट बि कयो आहे या न कयो आहे, घटि में घटि जीअं बि आहे मामला जेको बि आहे। नवाज़ शरीफ़ कंहिंसां हिसाब कंदो, नाला त रुगो हू जुडिशरी जा जज साहिबान जा वठी रहियो। जी हा, अगरि टाइम थिए पियो हिकिड़ी टियों ॾींहुं हिकिड़े सुब्रो साहब फ़ोन कई, बाद में ॿुधो त सवाल में हिकिड़ो हिसो हो सुब्रो साहब जो, हुननि चयो त को सोलंगी छोकिरी सां मोहबत जी ॻाल्हि, त मूं हुनजो सिर्फ़ु हिकिड़ो पासो, पोइ बाद में मूं सवाल गौर सां ॿुधो त उन में हू चवनि पिया त हुन छोकिरी जेका आहे उन ते इल्ज़ाम, साईं सुब्रो साहब इहो त विक्टिम ब्लेमिंग थी वई न। हू कंहिं वफ़ा कई कंहिं न कई मूंखे त अवल त ख़बर ई कोन्हे, कंहिं बेवफ़ाई क़तल करण जो हक़ कंहिं ॾेई छॾियो। छोकिरी वफ़ा बकौल सुब्रो साहब जे कॉलर हुआ, बकौल हुनजे त हीअं थी वियो हू थी वियो, पोइ बेवफ़ाई थी वई, ख़ुदा ख़बर छा हो, पर इहो त तव्हां विक्टिम ब्लेमिंग आहे। जी हा, हुन अगरि बेवफ़ाई कई, मिसाल नवी मोहबत बेवफ़ाई कई, जेको थियो जेको क़तल करण जो हक़ कंहिं ॾेई छॾियसि, ऐं इन मां साबित थिए थो त हुन छोकिरे खे कॾहिं मोहबत हुई कोन। जी हा, तव्हांजो ॿारु तव्हां सां जंहिंसां तव्हां मोहबत कयो था उहो बदतमीज़ी बि करे त तव्हां हुनखे क़तल कंदा आहियो छा? सो ॻाल्हि इहा आहे त इन करे हुन ॾींहुं मूं चयो पियो त हीअ मोहबत वहबत हिननि खे हूंदी ई कोन्हे, लेकिन आउं हुन बहस में हुन गुफ़्तगू में हीअं नथो वञणु चाहियां। आउं चाहियां थो त हीअ असांजी सोसाइटी मां विक्टिम ब्लेमिंग जो रवाजु ख़तमु थियणु खपे। साईं हुनजो किरदारु अहिड़ो हो तंहिंजे करे हुनखे मारे छॾियो, मतिलबु पोइ कारोकारी जस्टिफाइड शइ आहे छा? जी हा, एग्ज़ैक्टली। भाई अगरि कंहिंजो को तव्हां सां न पियो मामिलो हले, कंहिं मर्द, अच्छा पोइ मायूं मर्दनि खे छो नथियूं मारीनि कारो करे, अलाए केतिरा मर्द आहिनि जीअं छा थिए? सो ॻाल्हि इहा आहे त छाकाणि त क़तल करण जो इख़्तियार
हाँ तो दुनिया में बहस आहे त रियासत के भी हक़ ना है। दुनिया के कई मुल्कनि जिथे फाई जी सज़ा ख़त्म थी वई आहे कि रियासत के भी क़त्ल करण जो इख्तियार ना है, इंसानी जान कीअं था वठी छॾी। सो आई थिंक कि इहो पाण वटि वसीम खे कुझु तो ख़्यालु आयो त ही मूं स्लिप करे वियुसि, न त मां ओॾी महिल बि हिन ॻाल्हि खे ज़रूरु डिस्कस कयां। विक्टिम ब्लेमिंग मां जेको वीचारो हाणे चइजे त जस्टिफाई करणु त कंहिंखे छो मारे छॾियो त ठीकु मारे छॾियो, कीअं मारे छॾियो भई, चलो बेवफ़ाई कीअं त माना मारे छॾियो। ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में